कंहिं डिस्ट्रिक्ट जे ऑफिसर सां न आहे, DC सां न आहे, कमिशनर सां न आहे, तव्हांजी जंग सिंध सरकार सां आहे। ऐं सिंध सरकार सां उहा जंग तॾहिं खटी सघो था या मरी वञो या मारे उन जे लाइ असांखे तयारी करणी आहे। उन जे लाइ तव्हांखे हौसलो ॾियणो आहे असांखे त जेकॾहिं तव्हां 5 रखंदो त तव्हां चओ असां उहे 50 वञींदासीं। हिते हिननि वर्कर कन्वेंशन जो मक़सदु इहो आहे। मक़बूल महर हिकिड़ी ॻाल्हि तमामु भली कई आहे त प्रोपेगेंडा छो नथी सिंध गवर्नमेंट जे ख़िलाफ़ थिए। जेकॾहिं मीडिया, प्रिंट मीडिया नथी करे, इलेक्ट्रॉनिक मीडिया नथी करे, यकीनन मुंहिंजे लाइ प्रेस जा दोस्त क़ाबिल एतिराम आहिनि, पर उन जे मथां बि उन्हनि खे बि ख़रीद करण जा रस्ता खोड़ आहिनि जेके कया था वञनि। त असांजो हर मुलाज़िम त पंहिंजी सोशल मीडिया इस्तेमालु करे थो, छो न सुबुह शाम। ऐं चवंदो त सुबुह सां उथण सां बि पहिरीं पोस्ट सोशल मीडिया ते सिंध मुलाज़िमनि जे ख़िलाफ़ रखणु, जेके सिंध जा मुलाज़िमनि जे अगेंस्ट में जेके पॉलिसियुनि जे ख़िलाफ़ रखणु खपे। मंझंदि जो रखणु खपे, शाम जो रखणु खपे, राति जो रखणु खपे, पर सॼो ॾींहुं पंहिंजी एक्सरसाइज इहा हुजे त सिंध गवर्नमेंट जे ख़िलाफ़ मुलाज़िमनि जे हक़ में जेको आहे सो सोशल मीडिया ते इस्तेमालु कयो वञे। ऐं हर दफ़्तर जे ॿाहिरां इंशाअल्लाह असांजो अलाइन जो चेयरमैन अहिड़ो ऑर्डर ज़रूरु पास कंदो, पर मुंहिंजी सजेशन बि आहे त हर दफ़्तर जे ॿाहिरां, हर स्कूल जे ॿाहिरां, हर ऑफिस जे ॿाहिरां हिकिड़ो असांजे मुतालबनि जो जेको बैनर आहे सिंध गवर्नमेंट जे ख़िलाफ़ उहो ज़रूरु लटकियल हुजे त आयो आयो अचण वञण वारो माण्हू नंढो वॾो पोरो पनो पढ़ी सघे त पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट सिंध जे मुलाज़िमनि सां केतिरो ज़्यादती ऐं ज़ुल्म करे रही आहे। असां हमेशह हिते कॾहिं बि मुंहिंजी सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश हूंदी आहे त भली कंहिंजा माण्हू 5 आहिनि, कंहिंजो माण्हू 50 आहे, कंहिंजा माण्हू 500 मेंबर, त असांखे इहो तासुर न ॾियणो। असांजो हिकिड़ो अलायंस आहे, उहो हिकु बि जेको आहे उहो 50 जे बराबरि आहे, उहे 5 बि जेके आहिनि उहे 500 जे बराबरि। ऐं उन्हनि दोस्तनि खे बि जस्तो ॾियां त ही उहा जंग आहे त मुंहिंजा दोस्तो को माण्हू इहा न शइ चवे त मूंखे इतला न मिलियो आहे, मूंखे ख़बर न पई आहे, ऐं चवां थो ही सोशल मीडिया जे ज़रिए छड़ो ख़बर पए त फलाणी जॻह ते प्रोग्राम आहे त पहुची वञो हुते, हिन जॻह ते प्रोग्राम आहे, प्रोटेस्ट आहे त पहुची वञो हुते, पाण अचो पंहिंजे दोस्तनि खे वठी अचो, सभु माण्हू अचो हुते पहुची वञो, तॾहिं तव्हां असां जेको आहे ही जंग खटी सघूं था। त हींअर ही सभु जेके दोस्त वेठा हो त हिन खां पोइ इहो न सम्झणु खपे प्रोग्राम थियो, वर्कर कन्वेंशन थियो, वरी जॾहिं असांखे चेयरमैन जो जेको ॿियो हुकुम थिए, न, तव्हांजी 24 कलाक जंग आहे सिंध गवर्नमेंट सां। तव्हां हाणे खां वठी इहा पंहिंजी जेको आहे तबलीग कयो, हर हिकु पंहिंजे तालुके में, ज़िले में, यूनिट में ही तबलीग कयो, तयारु थियो, ही ज़ुल्म थी रहियो आहे, अञा बि अॻिते सां ज़्यादती थींदी, उन जे लाइ तयारु थियो, जेका क़यादत हुकुम करे उन जे लाइ समर गॾु कयो। जॾहिं इन क़िस्म जी जिदोजहद थींदी, स्ट्रगल थींदी, त आउं सम्झां थो उहो वक़्तु परे न आहे जो असां पंहिंजा हक़ वठी करे वापसि न अचूं। इंशाअल्लाह इहो वक़्तु परे न आहे त हिकिड़ो माण्हू निकितो, हिक मां 2 थी वञो, 2 मां 3 थी वञो, 3 मां 5 थी वञो, त मुंहिंजा दोस्तो सभिनी खे इहा गुज़ारिश आहे त ही न थियणु खपे त मूंखे कंहिं सॾु न कयो आहे। बहरहाल हिन मैनेजमेंट खे, हिन डिवीज़न शहीद बेनज़ीराबाद जे तमामु अलायंस जे दोस्तनि जो असां शुक्रगुज़ार आहियूं, जिन कोऑर्डिनेशन करे ऐं हिन प्रोग्राम खे बहितरीन नमूने सां कामयाबु कयो आहे। जेकॾहिं इहो बहितरीन नमूने सां कामयाबु थियो आहे त उन जो असांखे रिज़ल्ट बि वठणु खपे। ऐं हितां लोकल जेका बि क़यादत आहे, ही जेके डिवीज़न जा दोस्त आहिनि, बिलख़ुसूस जेके शहीद बेनज़ीराबाद सां तालुक़ रखनि था ज़िले सां, त मुंहिंजी उन्हनि खे गुज़ारिश आहे त हिते ही पीपल्स पार्टी जो तव्हांजो घरु आहे,
त तव्हां रोज़ाने जे बुनियाद ते सोशल मीडिया ते हिकिड़ी मुहिम हलायो ताकी उन्हनि खे ख़बर पए त असांजे घर में असांजी मुखालफ़त पैदा थी चुकी आहे। जेकॾहिं तव्हां असां पंहिंजे बच्चनि खे सिक्योर न करे सघियोसीं त असांखे पीपुल्स पार्टी कंहिं कम जी आहे छा? जेकॾहिं असांजा बच्चा बुख ते रहिया त असांखे बिलाल भुट्टो बच्चनि खे असांखे रिस्क ॾींदो, रोज़ी वठी ॾींदो छा? न वठी ॾींदो जेसिताईं पाण दाऊं न कंदासीं। जेकॾहिं ईअं ख़ौफ़ में ड्रिजंदा रहियासीं, मुंहिंजो तालुक़ु पीपुल्स पार्टी सां आहे, ख़ौफ़ में ड्रिजंदा रहियासीं त यकीनन तव्हां वॾो नुक़सानु खाईंदव। पहिरियां पंहिंजो घर आहे, पहिरियां पंहिंजा बच्चा आहिनि, पोइ असांखे जेको आहे सो मुल्क जा बच्चा आहिनि। जेकॾहिं असांजा बच्चा सिक्योर न आहिनि त पोइ कंहिंजा बच्चा बि सिक्योर कोन्हनि। दोस्तो, तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, शायदि मतां कंहिंखे मुंहिंजा अल्फाज़ नागवारा लॻा हुजनि ऐं हुनजे लाइ माज़रत खां, पर हिकिड़ी शइ ज़रूरु चवंदुमि, जेतिरी तव्हां जदोजहद कयो था, जेतिरी स्ट्रगल कयो था, अहिड़ी मौसम में अचो था त ख़ुदा पंहिंजे लीडरनि खे आनर ॾियो, तवजह सां उन्हनि खे ॿुधो, गौर सां ॿुधो, उहे चवनि छा था, उनजो मक़सदु छा आहे, उनजो प्रोग्राम छा आहे, उन खां पोइ अवाम असांखे कहिड़ो छा आहे, तॾहिं असां तव्हांखे जेको आहे कामयाबी मिली सघे थी। वरना जेको आहे सो असीं ईअं ई अञा जेको आहे सो रस्तनि में जेको आहे स्ट्रगल में हूंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। असांजो वधीक हाई साहब ऐं घणो टाइम शायदि हुन सभिनी में वठी वियो आहियां, पर सभु यकमुश्त जेको आहे सो हथ मथे करे नारो हणो त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस, सिंध एम्प्लॉइज़ अलायंस, सिंध जो कारो कानून मुलाज़िमनि जे ख़िलाफ़ न मंज़ूर, न मंज़ूर। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।